दादूरी पतन वटि इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें मक़ामी जेके ॻोठा आहिनि अलीगढ़ जा रहवासी 8 ॻोठाणा पोड़ित जेके सिंधु दरिया क्रॉस करे ॿिए तरफ़ जेके कचे वारे इलाइक़े मां काठियूं करण विया हुआ, जितां वापसि ईंदे जेके पैदल उहे सिंधु दरिया, छाकाणि जो पाणी घटि आहे उतां खां, उहे पैदल उकिड़ी रहिया हुआ, त उन्हनि मां जेके 8 जेके ॼणा हुआ उन्हनि मां लॻा, उन्हनि मां 5 ॼणा जेके आहिनि उहे पाण खे बचायो, ऐं हिकु जेको नौजवान आहे सोलंकी उनखे ॿियनि कढी वरितो, जेके बेहोशी ॻोल्हा करे रहिया आहिनि। ऐं सिंधु दरिया जे भरिसां, सिंधु दरिया जे अंदरि जेको आहे उहो सिंधु दरिया खे क्रॉस कंदे जेका दादूरी पतन वटि इहो वाक़ियो पेश आयो। अलीगढ़ जा रहवासी जेके आहिनि 8 ॼणा, उन्हनि मां 6 ॼणा, उन्हनि मां 5 पाण करीब बचायो, ऐं हिकु ॼणे खे ॻोठाणनि बचाए वरितो, जेके बेहोशी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हिकु ॼणे जो लाश कढियो वियो आहे, ऐं ॿिए ॼणे जी ॻोल्हा जारी आहे। उते वॾे अंग में इलाइक़े वासी ॻोठाणा ऐं उन्हनि जा वारस ऐं मक़ामी टोबा उते अलीगढ़ वारे पॉइंट ते दादूरी पतन वटि पहुतल आहिनि। जी वही मेहरबानी, महबूब रहिए भेट कर लाइन। नाज़रीन,